नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदाऊं। पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग ज़िला मटियारी के अगवान दीपक कुमार, जरमानी आसिफ मल्ला, लाल खान, वज़ीर आज़म इमरान खान की कौमी असेंबली में 178 वोट खणी कामयाब थियण की कोशिश में खैबर शहर में जश्न मल्हायो वियो ऐं मिठाई विराई वई। इमरान खान के हक़ में नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अगवाननि जो चवण हुयो त असां नौजवान करे भी पंहिंजे लीडर इमरान खान के मायूस न कंदासीं। असां पार्टी में इक़्तिदार लाइ न बल्कि पंहिंजे लीडर की मोहब्बत में आया आहियूं। 2018 जी इलेक्शन में भी पीटीआई सिंध में घणियों सीटूं खटियूं हुयूं। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में उन खां वधीक सीटूं खटींदी हुकूमत ठाहींदासीं। उन मौके ते जुमा खान पठान, हाजी खान मल्ला, पांदी खान पठान ऐं ॿिया पीटीआई जा कारकुन मौजूद हुआ। कुछ ॾींहं अॻु तव्हां ॾिठो हूंदो जेको यूसुफ रज़ा गिलानी जेका सेनेट इलेक्शन थी हुई उन में ख़रीदो फ़रोख़्त थी ऐं कुझु मेंबरनि पंहिंजो ज़मीर विकिणियो। असांजे सिंध में भी कुछ एमपीअनि पंहिंजो ज़मीर विकिणियो ऐं अॼु जेको इमरान खान पाण हिकिड़ो ऐलान कयो। ऐं सम्झा थो इमरान खान जे अलावा ॿियो कंहिं बि लीडर में इहा ज़रूरत न आहे त उहो ऐलान करे त अदम एतमाद मुंहिंजे मथां कहिड़ो मेंबरनि एतमाद करे थो। ऐं मुंहिंजे लीडर मुंहिंजे क़ाइद इमरान खान इहो बि ऐलान कयो हो त जेको मेंबर क़ौमी असेंबली जो मूं ते एतमाद नथो करे भले असां खां साइड ते बीह रहे ऐं उनजी रिस्पेक्ट कंदुसि। वोट आहे उहो असांजा ऐं हुमत सां ऐं जज़्बे सां खटियो आहे। इंशाअल्लाह ताला अॻिते जेकी 2023 वारी इलेक्शन ईंदी उन में इंशाअल्लाह ताला वज़ीर इमरान खान साहब पाण हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।